आगाह कयां कि टंडोजाम मां मुबैना तौर ज़हरीलो शराब वापराइण सबबि वधीक ॿ ॼणा फोती विया आहिनि, जॾहिं त हयाती विञाईंदड़ जो अंगु 7 थी वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया फोतियुनि में आमिर राजपूत, हामिद काइमखानी, आरिफ राजपूत, इरफान राजपूत, कमाल कोहली, केवल ऐं जुमन सोलंकी शामिल आहिनि। अहम ख़बर आहे अवांखे ॾियूं पिया टंडोजाम मां मुबैना तौर ज़हरीलो शराब वापराइण सबबि वधीक 2 ॼणा फोती विया आहिनि, जॾहिं त फोतियुनि जो अंगु 7 थी वियो आहे। फोतियुनि में आमिर, हामिद काइमखानी, आरिफ राजपूत, इरफान, कमाल कोहली, केवल ऐं जुमन सोलंकी शामिल आहिनि। टंडोजाम अवांखे ख़बर ॾियूं पिया मुबैना तौर ज़हरीलो शराब वापराइण सबबि वधीक 2 ॼणा फोती विया आहिनि, जॾहिं त अंगु वधीक थी वियो आहे। टंडोजाम मां अज़हर लोची खां। अज़हर आगाह कजो। हाजी विचारत टंडोजाम वेझो जेको आहे राति देरि सां जेको आहे मुबैना तौर ते कचो शराब जेको आहे वापराइण सबबि जेको आहे वधीक 2 ॼणा फोती विया आहिनि, जॾहिं त अंग वधीक 7 थी विया। ऐं तव्हांखे ॿुधायां त रशीद कॉलोनी वासी आमिर राजपूत, हामिद काइमखानी, आरिफ राजपूत, करीमाबाद वासी इरफान यूरो राजपूत ऐं कमाल वलद मोहसिन कोहली ऐं इन हवाले सां जेके वधीक हुन में ज़रई तहक़ीक़ी इदारे जो मुलाज़िम केवल ऐं केसर मोरी वासी जुमन सोलंकी जेके आहिनि शामिल आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां त राति देरि सां कचो शराब वापराइण सबबि गंती जोगी हालत थी वई, जंहिंसां जिनखे जेको आहे हैदराबाद सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जंहिंमें फोतियुनि जो अंग 7 थी वियो आहे। हुन हवाले सां ऐं तव्हांखे ॿुधायां त राति देरि सां 20 नौजवाननि पारां साॻियो ई शराब वापरायो ऐं फोतियुनि जो तादादु वधण जो जेको पिणु ख़दशो आहे। हिन हवाले सां पुलिस हिन मामले खे लिकाइण जी कोशिशि करे रही आहे। हिन वक़्तु जेको आहे फोतियुनि जे तादादु वधण जो सिलसिलो जारी आहे। जी ठीकु आहे अज़हर, वॾी महिरबानी तव्हांजी तफ़सील खां करण लाइ।